तरपी हुई सितारनि जी टिमटिम ऐं चंड जी घूर अलाए त छो मुंहिंजी मासूम दिलि खे घड़ी पल उन जबल जी चोटी ते गाॾी रोके कुदरत जे क़ाइमु कयल फितरती सूंह जी अदा अखियुनि जे अक्स में ओतण लाइ रोके विधो हो। ऐं मूंसां गॾु सफ़र में हमसफ़र के माण्हू न्याज़ पिताफ़ी जूं सिटूं बेअख़्तियार चई ॾिनियूं हुयूं त वेह केॾांहुं थो वञी, हीअ राति हाणे आ ठरी, पोइ वरण या न वरण ही वक़्त जा कांटा वरी। हू नदी जे पेट में ॾिस चंड जो लेटी पवण, पाण भी घारे छॾियूं का घड़ी फुर्सत भरी, पोइ वरण या न वरण ही वक़्त जा कांटा वरी। गाॾी साइड में छॾे जबल जी चोटी ते चढ़ी वियासीं। ॾहरनि ऐं माथारियुनि जे वणकार चंड जी हल्की हल्की चांडोकी ठरियल राति में भर में बीठल हिकिड़ी ॿेर सां बखियल गुरड़ा वल मथां चांडोकी ईअं लही रही हुई जीअं जोभन ॾींहनि में नवां नींहं अंदर जे आहते में लहंदा आहिनि। मूं चंड सां मुखातिब थींदे मरहूम हसन दर्स जूं ई सिटूं चयूं हुयूं त लॻी वई लाड़ सां लहूं अव्हां खे चओ भला छा चऊं, असांखे इश्क सारियुनि जीअं छंडे फूके छड़े थो पियो। उमिरि जे आंगरनि में ॾिस सॼण सिगरेट सस्ते जीअं सॼो माण्हू सड़े थो पियो। त मूंसां मुखातिब थींदे सफ़र जे हमसफ़र साथी चयो हो त अड़े ओ चंड रेजाला जबल खे छो त जांची थो, ससुई जा सूर था भटकनि, पिरनि जा पूर था भटकनि, बबर में बूर था भटकनि, अखियुनि में पूर था भटकनि। अड़े ओ चंड रेजाला कसम कंहिंजे त ज़ुल्फनि जो, वणनि खे राति जा भाकर पुनः जे पंध जहिड़ा ॾिस, परियां हू ॻोठ में बरंदड़ ॾियो आहे यादगिरियुनि जो। असांजो तुंहिंजे अखियुनि में लियो आहे यादगिरियुनि जो, लम्हो अॼु ज़िंदगीअ जो ई थियो आहे यादगिरियुनि जो। अड़े ओ चंड रेजाला वरी जंहिं वेल तूं उभरी जबल जी सींध तां सिरकी कराई वक़्त जी पड़के उन खे एतिरो चइजां, कराई वक़्त जी पकड़े उन खे एतिरो चइजां, असांखे छो विछोड़ियो अथई, हज़ारे प्यार ॿोड़िया अथई। अड़े ओ चंड रेजाला वक़्त खे एतिरो चइजां, प्रीं खे एतिरो चइजां। वक़्त ऐं वक़्त खे मयारूं नाहिनि ॾिबियूं। मूं ट्रैक ॾींदे चयो हो उहो वक़्तु ॿुधाईंदो, हू इहो चई उदास थी वियो हो ऐं असीं वरी बि गाॾी में सफ़र कंदे पंहिंजी मंज़िल ॾांहुं हलिया विया हुआसीं। उन ई ॻाल्हि खे अॼु वक़्त जी वॾी विथी गुज़री चुकी आहे। पर हीअ दिलि अलाए त छो उन ई घड़ी खे मासूम ॿार जियां सारे थी ऐं ईअं ई सारे थी जीअं वलर मां विछड़ण खां पोइ कूंजूं हिक ॿिए जो होरड़ो कंदियूं आहिनि। चंड अॼु बि उभरे थो, रातियूं अॼु बि पवनि थियूं, सितारा बि टिमकनि था, पर गॾु गुज़ारियल उन लम्हनि जा अक्स रूह में रक़्स कनि था ऐं आऊं उन्हनि यादगिरियुनि जे उदास अहसासनि खे माठो करण लाइ FM 92 जा आवाज़ पंध में पाण खे विञाए छॾियां थो। हा बशीर प्रोग्राम आईना ऐं अक्स में बागी हनीफ़ खोसे, प्रीतम चेतन कुमार भील, दीदार शाह, अयूब खोसे समेत थर जे गुमनाम लेखक खे वरी लफ़्ज़नि जा गुलाब पोखण लाइ हवाउनि आधार अर्ज़ उमाणे छॾ। उमेद आहे त लफ़्ज़नि जा ककर रिमझिम थी पवंदा ऐं सभई साथी अदबी ख़त जी सकाफ़ती स्टा खे सिंगारण कोन छॾींदा। सांझ जे रंगनि में लिखियल मासूम ॿार जे मिटी हणनि हथनि जहिड़ा ॿ टे लफ़्ज़ काग़ज़ कलम ऐं आऊं अल्ह जुड़ियो कल्होड़ो। सूंहं सॼो संसार लॻे थो, कोजे तंहिंमें धार थिए थो, जीवन पोइ बार लॻे थो, रूह बि छोरो ॿार लॻे थो, रूह बि छोरो ॿार लॻे थो।
जेकॾहिं हाणे रेडियो सेट ऑन कयो त दिलि जे गहराइनि सां अव्हांखे चऊं था भलीकार प्रोग्राम आईना एक्स चैनल अव्हांजो पंहिंजो FM 92 हाईवे अव्हांजो हमसफ़र वक़्त जो अहसास राति जा 10:54 ऐं हाणे प्रोग्राम में शामिल कयूं था अव्हांजो चूंड कयल ऐं तहरीर कयल ख़ूबसूरत मवाद मुर्शिद लतीफ़ जो भलारो बैत सनम ग्रुप लग बरोसर कॉलोनी खां साहिब खान बलोच शकील जान मेमन ऐं दिलबर दरिया खान भाइल जी चूंड कंडा मुंहुं पेरनि में तोड़े लख लगन आंगर आंगूठी न मुड़े छिपूं पेर छिनन वींदे डांह पिरिन जुती जात न पाया। ॻोठ हाजी मुश्ताक गोरचाणी 10 मैल मोरी जे मुनवर अली गोरचाणी अल्ताफ़ हुसैन ऐं अकबर गोरचाणी ऐं तनहा यासीन खान पालारी जी चूंड कयल शाइरी सिज सजण जे शहर में हलजां पीरीअ खे असांजा सलाम चइजां पीरीअ खे तूं ईअं ई चइजां तो बिन जीवन ज़हर लगे थो ज़हर बराबर पहर लगे थो तो बिन जीवन ज़हर लगे थो। केटी बंदर ॻोठ हाजी अबू बकर समूह जे अरमान रसूल बख्श समूह जी चूंड कयल अलाए त कंहिंजी ये शाइरी कसम खाई कुर्ब जा तोजे कौल कया ऐं सिटूअनि न्याज़ पिताफ़ी जूं कसम खाई कुर्ब जा तोजे कौल कया न्याज़ मोहम्मद पिताफ़ी खे चुमदे तो चया विसरी से विया तोखे ई तुंहिंजा वाइदा। ॻोठ मोहम्मद सुमार जूणे जो जे गुलाम मुस्तफ़ा जूणे जो जी चूंड कयल अलाए त कंहिंजी शाइरी उॾरियूं मुर्कूं साण करे सभु गीत गॾु पाण करे हली बि अचबो मिली बि वञिबो सभई सचायूं करे सजायूं गॾु वक़्त सां खणी आङरियूं जियारे बि अचबो सारे बि अचबो क़ैद ज़मानूं घारे बि अचबो कोहें पिरी पघारे बि अचबो। ॻोठ सरदार मुटके खान पालारी जे तनहा यासीन खान पालारी अली अकबर गोरचाणी ऐं ज़हीर जान गोरचाणी जी चूंड हिन देश में दांह सवा दीवानूं हले थो प्याकनि जे प्यार जो पैमानूं हले थो कहिड़ी तमीज़ इंसानियत ऐं हवानियत जी हाजत जो भी त हितड़े ई निशानूं हले थो सबक़ सुलह जो सिखंदो रहे थो हर हंधि सभु को कूड़ जहिड़े सच जो पियो बहानूं हले थो। सिंधराणी जे शहर टंडे बागे जे डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडे लिखियो अंबनि जे ॿूर ते छणंदड़ चांडोकिन जे नूर जो कसम त ही दिलनि जा पूर बि अजीब पूर हूंदा आहिनि ॻोठ घिटिन में विञाइजी वियल पंहिंजे ॿारोतण जूं ॿ चार ॻाल्हियूं भले ई पाण सार जे सुफ़नि ते लिखण खां पहिरीं घड़ी पल अखियूं हिकु जाइ ते अटकाए को थधो साह भरींदा हुजूं
पर अंदर जे वण मां उॾामदड़ ही सर्द साहनि जा वलर चेटी मुंद जे हिन चाह ते इहो चई वैसाह ॾियनि था त माण्हू विछड़ी वेंदा आहिनि पर यादूं नाहिनि विछड़ंदियूं। भले ई खणी विछोड़नि खां तंग थी कॾहिं पाण इहो बि चयो हुजे त हू मिले त चई ॾियूं तो सवा जीअण आ मरण खां मथे, समुंड में ॿुॾल जीअं वरण खां मथे। पर भिटाई जी सिटाब आंगर उभी करे थी त ॻोल्हियां ॻोल्हियां मलाहां शाल म मिलां होत। ऐं इहा सिट बि मतां विसारियो। अखियूं किन अखियुनि जे पुठियां रुली वेंदियूं आहिनि, इहा का नई ॻाल्हि न आहे, पर दिलियूं जॾहिं बि दर्द जे रिणनि में रुलंदियूं आहिनि त अंदर जी दुनिया में बेचैनी जी खिज़ां लही ईंदी आहे। वातूं मुसाफ़िर पेरनि जा निशान नाहिनि संभाले सघंदियूं, पर गाह लुणंदे ॾांटे सां वढियल हथनि जहिड़ो विछोड़ो जॾहिं दर्द ॾेई वेंदो आहे त पोइ निशान उमिरि भर लाइ रहिजी वेंदा आहिनि। ऐं पोइ कंहिं शाइर जे अहसासनि जा ई नज़म बि जुड़ी पवंदा आहिनि त पुराणे इश्क खे ओढे उमाणे रूह माज़ी में ॿ टे पल सांझ सां वेही उतरजी हीर ताज़ी में। कॾहिं तो सोचियो आहे त वणजारी सियारे जे बदन खे वास कहिड़ो आहे, अचे थो अण सुञाणू थी उहो अहसास कहिड़ो आहे। उहो अहसास जंहिंसां ॼण प्री माण्हू जे मन जी पुराणी माइटी आहे, लॻे थो लाड़ जी गोहिल रुगो उन में मिटी आहे। नरेड़ी जूं निमाशामूं समूरियूं थियूं ॿुॾनि उन में, डिगोशूं नीरगी आड़ियूं पखेड़ियो पर उॾनि उन में। मुहाणे जे पखे मां ॼण मुहाणी जो लियो आहे, उहो अहसास कहिड़ो आहे कॾहिं तो सोचियो आहे। धनारनि जो चवणु आहे ॾखण जे ॾूर वादीअ में टिड़ियल को गुल सिणीअ जो आहे, चुनी में अधु ढकियल चहिरो धनारन नाचणीअ जो आहे। तड़नि ते का भगल आरस बड़नि ते उस जियां आहे, तड़नि ते का भगल आरस बड़नि ते उस जियां आहे। ककोरियल रुत सां कोयल जी डिघी सुसपुस जियां आहे, मिटी